जे लतीफ़ नओं न्यापो प्रोग्राम सां मां वसुधा अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। चेटीचंड नए साल जूं हिंद सिंध विलायतूं सभिनीनि सिंधियुनि खे नओं न्यापो तरफ़ां वाधाई हुजनि। सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल लाइ लिटरेरी तहज़ीब मालवी तरफ़ां प्रेस क्लब ऑफ इंडिया में चेटीचंड सिंधिया ॾींहं जो प्रोग्राम ऐं इंटरनेशनल वुमेंस डे जो प्रोग्राम रंग जी रानी भगवंती नावानी खे डेडिकेटेड कयो वियो हो। उन्हनि ते आधारित अॼु रिपोर्ट पेश करे रहिया आहियूं। ईंदड़ एपिसोड में अव्हां जी ख़िदमत में ॿी रिकॉर्डिंग पेश कंदासीं। अॼु कुझु झलकियूं हिन प्रोग्राम में पेश करे रहिया आहियूं। प्रोग्राम जी कन्वेनर वीना श्रृंगी ऐं गेस्ट ऑफ ऑनर हुआ डॉक्टर रमेश एस लाल, सेक्रेटरी दिल्ली सिंधी अकेडमी। अव्हां खे हिन यादगार प्रोग्राम में शरीक करे रहिया आहियूं। जे लतीफ़, welcome to the show Now Nyapo, and I, Vasudha, welcoming you this side. Many good wishes for Sindhi New Year, Cheti Chand, to all the Sindhis spread across in India, Sindh, and all over the world. Malvi recently held a social culture program for Sindhi women at Press Club of India for Cheti Chand, an International Women's Day dedicated to Rag Ji Rani Bhagwanti Nawani. And today, we are presenting the report on that. In the upcoming shows, we'll also present the other recordings. The convener of the program is Veena Stringi, and the guest of honor is Dr. Ramesh L. Lal, Secretary, Delhi Sindhi Academy. Presenting you to the glimpses of the show, other episodes of Cheti Chand program to be followed shortly. भगत कंवरराम साहब जी जय। संत भगत कंवरराम साहब खे असीं अॼु यादि कंदासीं। तव्हां सभिनीनि जी त जेके अॼु जे मौक़े ते वक़्तु कढी करे ॿ पेर भरे करे आया आहियो, पहिरीं ज़ोरदार ताड़ी पंहिंजे लाइ कयो। डॉक्टर रमेश एस लाल, मां वधीक उन्हनि जो तारीफ़ कंदीसि। उन्हनि जो कमु जेको आहे इदारे जे एकेडमी जे थ्रू जेका सेवा कनि था, उहा सभिनी जे साम्हूं आहे। इंटरनेशनल बुक फेयर में ही किताब जेको हो सो मास्को वञी चुको आहे। सिंध में हिन जा 2 एडिशन छपिया आहिनि ऐं दिल्ली एकेडमी छपायो आहे। त मां रमेश खे अर्ज़ु कंदसि त इन जी रूनमाई करे ऐं पंहिंजे ज़ोरदार ताड़ियुनि जे विच में दिल्ली सिंधी एकेडमी पब्लिश करायो आहे अंग्रेज़ी में। मां थोरा मञींदसि, दादा हरी दरियाणी दिलगीर वॾा शाइर आहे, उन्हनि जी पुट जेको आहे राम दरियाणीअ इन जो ट्रांसलेशन कई आहे अंग्रेज़ी में। डॉक्टर विनोद आसूदाणीअ मुहार लिखियो आहे इन जो ऐं ही पब्लिश कयो आहे दिल्ली सिंधी एकेडमीअ। अव्हांजे साम्हूं आहे ऐं असां मां इहो चवंदसि त ज़रूरु पढ़ंदा किताब। ही किताब अंग्रेज़ी में आहे। 150 रुपया हिन जी क़ीमत आहे ऐं हिन जी रूनमाई थी चुकी आहे। भगवंती नावाणी जेका हेॾी वॾी कलाकार हुई, उनजे उन ते उमेदु कंदसि किताब पढ़ंदा त सिंधियत जे बारे में सिंधी सिविलाइज़ेशन। ऐं मां हाणे जेको आहे शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे भाउ भाॼाई डॉक्टर बलदेव आनंद सागर जेके आहिनि। थैंक यू, महिरबानी। मां सभिनी खे सिंधियत ॾींहुं चेटीचंड जूं बेशुमार वाधायूं पेश करियां थो। साण गॾु औरतुनि जे आलमी दिहाड़े जे प्रोग्राम जे सिलसिले में मालवी संस्था ही प्रोग्राम भगवंती नावाणीअ खे अर्पण करे साराह जोॻो कमु कयो आहे। मां सम्झंदो आहियां जेको एस्ट्रोलॉजी थींदी आहे, न्यूमरोलॉजी थींदी आहे, उनजो असांजी लाइफ में ॾाढो वॾो योगदान थींदो आहे, ॾाढो वॾी अहमियत थींदी आहे। त जीअं त सभिनी ख़बर आहे त भगवंती नावाणीअ जो जनमु जेको आहे 1 फरवरी ते थियो, 1 फरवरी 1940 में। त मुंहिंजो जनमु बि 1 फरवरी ते थियो आहे। ऐं मां इहो बि ॾिठो आहे त फरवरी महीने में जेके बि माण्हू थींदा आहिनि, जीअं मीना दीदी आहे, शाली सागर आहे, उन्हनि जे मुंहं ते हिकिड़ी मिठड़ी मुल्क हूंदी आहे। त राग जी रानी भगवंती नावाणीअ जो नालो सिंधी संगीत जी दुनिया में सदा बुलंद आहे ऐं सदा बुलंद रहंदो।
छाकाणि त हुन पंहिंजे सुरीले आवाज़ में घणेई फिल्मी ऐं गैर फिल्मी गीत, कलाम, ॾोहीड़ा, लाॾा, ओराणा, साखियूं, सलोक वग़ैरह ॻाए करे सभिनी संगीत प्रेमियुनि जी दिलनि ते राज कयो आहे। परसराम जिया साहब जे सिंधीअ में तर्जुमो कयल सुखमनी साहिब खे हुन पंहिंजे मिठड़े ऐं पुरकशिश आवाज़ में ॻाए अहिड़ो त दिलकश बणायो आहे जो हर घर में सुखमनी साहिब अॼु बि सुख ऐं शांति जो संदेश पहुचाए रही आहे। मां ॾिठो आहे जेकी असांजी यंग जनरेशन आहे, असांजा जेकी नौजवान सिंधी आहिनि, उहे बि काफ़ी इन स्पिरिचुअल लाइन में अचनि था। त जॾहिं हू पंजाबी में सुखमनी साहिब ॿुधंदा आहिनि त उन्हनि खे घणनि लफ़्ज़नि जी मीनिंग न ईंदी आहे। जेके असांजा सिंधी नौजवान आहिनि त उहो चवंदा असांखे बि माना नथी सम्झ में अचे। त मां उन्हनि खे चयो भई तव्हां हिनखे सिंधी में ॿुधी ॾिसो, त उन्हनि चयो असांखे हिकदमि सम्झ में अचे थो सघनि। हिकु हिकु अखर हुन में एतिरो क्लियर ऐं एतिरो सुहिणे नमूने ॻायो आहे ऐं परसराम जिया साहिब उनजो ट्रांसलेशन खे अहिड़ो सुहिणो कयो आहे त हर कंहिंखे सवलाई सां सम्झ में अचे थी सुखमनी साहिब जी ॻाल्हि। संदसि सतराम रोहिड़ा सां ॻातल हिकु ग्रेट सॉन्ग जंहिंजा बोल आहिनि, जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी ज़िंद पंहिंजे अबाणे वतन तां। अबाणे वतन तां सिंध जे चमन। अबाणे वतन तां सिंध जे चमन तां। तमामु सुहिणा बोल आहिनि। अॼु जे हिन मौक़े ते हिंद सिंध जी बर्थ लेखिका बीना दीदीअ जो किताब रिमेंबरिंग माय रूट्स जी रुनुमाई थी आहे हाणे। उन लाइ असां उनखे वाधायूं ॾियूं था। बीना दीदी खे मणी मुबारकूं। जीअं त नाले मां ई ज़ाहिर आहे रिमेंबरिंग माय रूट्स, उनमें लेखिका पंहिंजे नंढपण खां वठी करे हेल ताईं हिंद सिंध जे सारूणियुनि जो जेको सिलसिलो आहे उनखे हिकु शानदार तख़लीक़ी फन सां सजाए ऐं सींगारे करे पेश कयो आहे। दरअसल हीअ किताब बीना दीदीअ जे हिंद सिंध जे पाठकनि में मक़बूल अनेक स्कूल कॉलेजनि में जेको जी सूंहं वधाईंदड़ हिकिड़ी किताब आहे, कीअं विसारिया ॿेड़ी चंद, उनजो तर्जुमो आहे ऐं उनजो तर्जुमो कयो आहे श्री राम दरियाणी साहब, जेके हरी दरियाणी जा पुट आहिनि, जेके मशहूर शाइर थी चुका आहिनि, हरी दलगीर साहब। त उनजो तर्जुमो कयो आहे बीना दीदी जे घणनि ई किताबनि जो तर्जुमो सिंधी अंग्रेजी में थी चुको आहे, द साइलेंट पाथ, द लास्ट विश वग़ैरह, जंहिं लाइ बीना दीदी खीरूं ॾियणियूं। मूंखे पूरो यकीन आहे त सिंधी किताबनि जो अंग्रेजी में तर्जुमो थियण सां ॿियनि ॿोलियुनि खे जे पाठकनि खे सिंधी कवियुनि ऐं लेखकनि सां रूबरू थियण जो वज मिलंदो आहे ऐं सिंधी साहित्य जो वाधारो ऐं फैलाव वसी नमूने थींदो आहे। इन सां गॾु मां पंहिंजी ॻाल्हि वाणी खे विश्राम ॾियां थो ऐं तव्हां सभिनी खे मुबारकूं पेश करियां थो। बीना शिंदी के मास्टरस त पंहिंजा वीचार पेश करे। महिरबानी शाली ऐं सभिनी जी महिरबानी जेके ॿ पेर भरे पंहिंजे मसरूफ़ ज़िंदगियुनि मां आया आहिनि। त मां पंहिंजी जेका ॻाल्हि चवण खां अॻु भगवंती नावाणी जे आवाज़ में उहो अॼु जे मौक़े ते अगरि असां न पेश कयूं त प्रोग्राम अधूरो रहंदो। भगवंती नावाणी जेसि ताईं सिंधी जाति रहंदी ऐं हीअ सृष्टि रहंदी, सिंधी जाति जेका आहे मौजूदु रहंदी, तेसि ताईं संदसि आवाज़ जेको आहे माने चवंदसि त गूंजंदो ई रहंदो। त असांखे फ़ख़ुरु आहे त अॼु असां भगवंती नावाणी खे हीउ प्रोग्राम जेको आहे सो डेडिकेट कयो आहे।
भगवंती नावाणी जेका आहे त पंहिंजे आवाज़ ज़रिए जेतिरा कलाम ॻाता आहिनि उहे मां ईअं चवंदसि त उन्हनि मां मूंखे बरज़ुबान यादि आहे, छो जो 3 सालनि ताईं मां भगवंती नावाणी जे उन जे आवाज़ में जेको आहे रेडियो तां नशियात कंदी रहियसि। मुंहिंजे मारवड़नि जी ओका ॻाल्हि वकालात, मुंहिंजे सांघियुनि जी ओका ॻाल्हि वकालात, अला मूं नथा बिसरनि बेड़ी चंद जा वारा, ॾिनी का माउ सुरनि जी पींघे मंझि डोली अला। त उनजी आवाज़ में हिकिड़ो दर्द ऐं हिकिड़ो जेके अहिड़ा फनकार सदियुनि में पैदा थींदा आहिनि। भगवंती नावाणी असांखे फ़ख़ुरु आहे त इंटरनेशनल वुमेन डे औरतुनि जे आलमी ॾियारे जे सिलसिले में अॼु असां भगवंती नावाणी खे ट्रिब्यूट पेश करे रहिया आहियूं। अप्रैल में अमर शहीद भगत कंवरराम जो जेको आहे अचण वारो आहे ॾींहुं यादगार। त 3 सालनि ताईं जॾहिं हवाउनि जी दोस्ती मुंहिंजो आवाज़ु हिंद सिंध में उॾामी वेंदो हो त चवंदासीं अचो त भगत कंवरराम जे सदाबहार आवाज़ में कलाम ॾिठो। त अॼु बि मुंहिंजे कननि में गूंजंदो आहे। सूफ़ी संत दरवेश जी हीअ दुआ आहे, मां इहो चवंदसि जेके असां प्रोग्राम करे सघूं था उन्हनि जी दुआ आहे जो असांजी माउ चवंदी त जेकॾहिं का सेवा कयो था त खॿो हथु करे सॼे खे ख़बर न पवे, अहिड़े तरीक़े सां सेवा करे। पर जे वीना तूं रुपयो संस्था जो खणंदी त तुंहिंजो 1000 वेठो, पर जेकॾहिं तूं जेको आहे रुपयो कंदीअ पंहिंजे तरफ़ां 100 ख़र्चु कंदीअ त 1000 तुंहिंजी संस्था में बरकत पवंदी। त उन्हनि जा अखर जेके आहिनि से मूंखे अॼु ॾींहं ताईं यादि आहिनि ऐं शायदि इहो ई हो जो संस्था मां असां हिकिड़ो रुपयो बि जेको आहे पंहिंजे आङुरियुनि ते ॻणण जेतिरा असां पाण में मेंबर आहियूं जेके कॉन्ट्रीब्यूट करे ही प्रोग्राम कयूं था। ऐं तव्हां जहिड़ा जेके सिंधियत प्रेमी आहिनि पकदम करे अचनि था त तमामु थोरा था तव्हांजा। मूंखे दुश्वानी थियूं रेडियो में, मां उन ते हिकु कविता लिखी पंहिंजे नौकरीअ दौरान शुरू में। अग्नि परीक्षा ज़िंदगीअ जे हर मोड़ ते, ज़िंदगीअ जे हर मोड़ ते हर छोड़ ते अग्नि परीक्षा ॾियणी थी पवे। ज़िंदगीअ जे हर मोड़ ते हर छोड़ ते अग्नि परीक्षा ॾियणी थी पए। हवस जूं निगाहूं हया जे दामन ते तार तार थियूं कनि, हवस जूं निगाहूं हया जे दामन ते तार तार थियूं कनि। मां पंहिंजे पाकदानी जो कंहिंखे यकीन ॾियारायां, मां पंहिंजी पाकदानी जो कंहिंखे यकीन ॾियारायां, छो त मां कलजुग जी सीता आहियां, छो त मां कलजुग जी सीता आहियां। जॾहिं सतयुग जी सीता खे बि अग्नि परीक्षा ॾियणी पई, मां त कलजुग जी सीता आहियां, मां त कलजुग जी सीता आहियां। ऐं अॼु बि जेके उते सिंध में सिंधी आहिनि, सिंधी मुंहिंजो मतिलबु सिंधी हिंदुनि सां आहिनि, उहे अॼु बि तकलीफ़ूं ऐं ॾुख ॾिसी रहिया आहिनि। अॼु बि उते उन्हनि खे छोकिरियुनि खे अॻवा करे ऐं इस्लाम क़बूल कराए थो वञे ज़बरदस्ती। त इहो किथां जो इंसाफ़ आहे? मुंहिंजे दिलि मां हिकिड़ो कविता जो ई जज़्बो निकितो आहे जंहिंजो उनवान मुंहिंजो आहे मारवी, ऐं संस्था बि मारवी आहे। त मां चवंदसि मारवी जे हिन प्लेटफॉर्म तां अॼु हीअ कविता पेश कयां। जंहिं क़ौम में लाखीणे लतीफ़ अदी शाह लतीफ़ चई औरत जो मान वधायो आहे। जंहिं क़ौम में लाखीणे लतीफ़ अदी शाह लतीफ़ चई औरत जो मान वधायो आहे, उन धरतीअ ते रीना रवीना रवीता रिंकिल, उन धरतीअ ते रीना रवीना रिंकिल खे करे अॻवा इस्लाम क़बूल कराइण किथां जो इंसाफ़ आहे? उन्हनि खे अॻवा करे इस्लाम क़बूल कराइण किथां जो इंसाफ़ आहे? न रहियो आहे को उमिरि, न रहियो आहे को उमिरि जो मारवीअ जे लोईअ जी लॼ रखे, न रहियो आहे को उमिरि जो मारवीअ जे लोईअ जी लॼ रखे। हीअ सिंध जी सभा जी न्याणी आहे, जी जल जी जीव जियारी आहे। हीअ सिंध जी सभा जी न्याणी आहे, जी जल जी जीव जियारी आहे। बाबर जे जिगर जो टुकड़ो आहे, बाबर जे जिगर जो टुकड़ो आहे। छाती पिटींदे मारवड़ा था उभ डालींदड़ दाहूं कनि, छाती पिटींदे मारवड़ा था उभ डालींदड़ दाहूं कनि। लीलायो रिंकिल, लीलायो रिंकिल
नवेदस रहज़नन ऐं दारुल अमान ॾे। दारुल अमान जे असां वटि हिते नारी निकेतन आहे, उते पाकिस्तान में दारुल अमान आहे जिते अहिड़ियुनि औरतुनि खे उते मोकिलींदा आहिनि। लीलायो रिंकिल नवेदस रहज़नन ऐं दारुल अमान ॾे आ मौत बहितर इन ज़िंदगीअ खां। उन सिधो उनजी रिकॉर्डिंग आहे, उन उते चयो कि मां इन नवेदस दाहूं कई कोर्ट जे साम्हूं, पर पोइ बि उनखे उन मोकिले ॾिनो। लीलायो रिंकिल नवेदस रहज़नन ऐं दारुल अमान ॾे आ मौत बहितर इन ज़िंदगीअ खां। सुहारी सिंध जी मालवी, सुहारी सिंध जी मालवी रीना रवीना रवीता रिंकिल जे पाक दामन खे उमर अॼु तार कयो आहे, उमर अॼु तार कयो आहे। महिरबानी, तव्हां मूंखे ॿुधो। इंटरनेशनल वुमेन्स डे आहे, त असीं छो जो प्रोग्राम में तव्हांजे अॻियां फ़नकार बि वेठा आहियूं, असां वधीक वक़्तु न वठंदासीं ऐं फ़नकारनि खे बि ॿुधंदासीं। मौसीक़ीअ जो प्रोग्राम रहंदो, त असां हिकिड़ो वुमेन्स खे डेडिकेट करे कविता पाठ जो बि इस्म रखियो आहे। वीना श्रींगी तव्हांखे पंहिंजी कविता हिकु ॿुधाई ऐं मां हाणे अर्ज़ु कंदसि। नीनू प्रेमचंदानी असांजे विच में एकेडमी मां आहे, उहा ईंदी ऐं पंहिंजी हिकु कविता अॼु जे हिन मौक़े ऐं महल सां ठहिकंदड़ असांखे ॿुधाईंदी त सुठो थींदो। तव्हां ज़ोरदार ताड़ियुनि सां नीनू जी आज़ादु करायो। जय झूलेलाल। जोर सां चओ जय झूलेलाल। जोर सां अञा जोश कोन आयो, हिकु त जोरदार ताड़ियूं। जोरदार हिकु दफ़ो झूलेलाल। जय झूलेलाल। दीदी तव्हांखे लख लख वाधायूं किताब जूं। ख़ैर असांजे लाइ काई नई ॻाल्हि कोन्हे, जॾहिं लाॻू असां थिया आहियूं या अकेडमी सां जुड़िया आहियूं, हर साल दीदी जो कोई न कोई किताब ईंदो ई रहंदो आहे ऐं पढ़ंदा आहियूं। ॾाढो वधीक वक़्तु न वठंदे, उहा वैसे औरतुनि जी शक्ति जी ॻाल्हि थी, त औरतुनि जी शक्ति जेका आहे, नारी जी शक्ति जेका आहे ॾाढी वधीक आहे। हुन में हिकिड़ो नंढो से आहे, हुनखे वठण लाइ केॾी बारात वठी वेंदो आहे दुल्हो। हा, घोट जेको आहे एॾी वॾी बारात वठी वेंदो आहे, उहो पाण अकेली ईंदी आहे। इन खां वॾी शक्ति छा आहे? पाण अकेली ईंदी आहे। त ॿी ॻाल्हि इहा आहे कि हिकु शायर बि चयो आहे कि औरत पन्नों की किताब है, जिसने पढ़ लिया उसको किताब मिल गया। त अॼु हाणे पंहिंजी कविता नारी शक्ति। गमन जी चादर में पाण खे ढके हली, गमन जी चादर में पाण खे ढके हली, वाखाण न कई दर्दन जी, वाखाण न कई दर्दन जी, बस एतिरी ही कमी हुई। खुदा जी खुदाई बरहक आहे, खुदा जी खुदाई बरहक आहे, उन्हीअ जी उत्तम रचना हिकु नारी आहे। नारी शक्ति मोहब्बत लक्ष्मी आहे। कॾहिं भेण त कॾहिं ममता जी मूरत आहे। भगवान खे बि गर्भ में रखण जी ताक़त आहे। हर राह खे रोशन करे उहा हिकु नारी ई आहे। नारी तू प्रेम आहीं, आस्था आहीं, उम्मीदनि जी हिकु आस आहीं। नफ़रत जी हिन दुनिया में तू ही त मोहब्बत आहीं। उथ पाण खे संभाल, तू अॼु न हर ॾींहुं ख़ासि आहीं। जैसे झूलण जो मिले ओ प्यार आ, खुशहाल आ, वो हथ मथे करे, ओ हथ मथे करे, ओ हथ मथे करे, ओ हथ मथे करे। जैसे झूलण जो मिले ओ प्यार आ, खुशहाल, ओ हथ मथे करे, ओ हथ मथे करे, ओ हथ मथे करे।
जाए मैं जबी शाल जिंदा जी शाल